नाज़िन बदीन में पीपी हानी कमेटी के जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल अजीज़ ख़ासख़ैली मेहरान टीवी के रिपोर्टर दीदार हुसैन मल्ला सां ॻाल्हि ॿोल कई है। अचो तव्हांखे ॾेखारियूं। बदीन पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन तेलके जे हारी कमेटी जे जनरल सेक्रेटरी जूनियर कारकुन डॉक्टर अब्दुल अजीज़ ख़ासख़ैली पारां मेहरान टीवी न्यूज़ ज़िले ऑफिस बदीन ते अची सिंध जी सुखड़ी अजरक पेश कई ऐं उन मौके ते मेहरान टीवी न्यूज़ जी तारीफ़ हिन रीत कई। मूं वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ही उहिदो आहे ऐं हारी कमेटी जो तहलके जनरल सेक्रेटरी आहियां बदीन जो। लेकिन पीपल्स पार्टी हिकु अहम पार्टी आहे, हिकु वफ़ाक़ी पार्टी आहे, हिकु मज़बूत पार्टी आहे जेका अवाम जे 24 कलाक ख़िदमत करे रही आहे। ऐं हिन ऑफिस में मेहरान चैनल ऑफिस में जेको मुंहिंजो अचणु सिर्फ़ु हिन करे थियो आहे त हिकु त हीअ जेको चैनल उहो बहितर में बहितर है ऐं जेको ख़बरूं बाक़साण जेके इशू हूंदा आहिनि उन्हनि ते बिल्कुलु ख़बरूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। लेकिन आउं जेको ही मैसेज खणी आयो आहियां उहो असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन जनाब शहज़ादो बिलाल भुट्टे जी हिदायतुनि ते हिते पहुतो आहियां। छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी अहम पार्टी आहे। हीअ जेके अवामी जेके मसइला थियनि था उन खे बि हाईलाइट करे थी ऐं ॿारहाड़ियुनि में जेके कमकार पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके ॾिना आहिनि जेके थी रहिया आहिनि। मिसाल आउं पंहिंजो ई ॻोठ जो नालो वठंदुसि। ॻोठ अज़ीज़ आबाद में पाकिस्तान पीपल पार्टी जे तरफ़ां बहितर में बहितर असांखे स्कूल मिलियो आहे ऐं डॉक्टर सिकंदर जे दौर में असांखे लाइट मिली आहे। हिन वक़्तु मैडम जेका तंज़ील आहे उन जे तरफ़ां असांखे ॻोठ अज़ीज़ आबाद में बहितर स्कूल जो ऑर्डर थियो आहे। नई जेका असांखे जेका कल्ह जेका असेसमेंट थी आहे उहा हॉस्पिटल जी थी आहे। डॉक्टर टीम अची करे ॻोठ अज़ीज़ आबाद में हॉस्पिटल खे मंज़ूर कई आहे, उनजी असेसमेंट थी आहे। इंशाअल्लाह उहा जल्द इस्पताल ठही वेंदी। कैमरामैन ज़ुबैर पुरसो साण दीदार हुसैन मल्ला, मेहरान टीवी न्यूज़।